न्यूज़ हैदराबाद रिपोर्ट अब्दुल वाहिद उमरानी। सवा महीनो अॻु न्यूज़ हैदराबाद भरिसां पंजाब खां ईंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच पूरत जे चिंगसी खे टक्कर हयो, जंहिं जे नतीजे में 12 पूरत फोत थी विया ऐं 2 पूरत ज़ख़्मी थी पिया हुआ। उन्हनि जे वारसनि जो एतिरो अरसो माली वाहिर न थियण, ज़ख़्मियुनि जो इलाज न थियण तोड़े चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िलेनि ऐं सिंध हुकूमत तरफ़ां बेइज़्ज़ती ॾेखारण वारे अमल ख़िलाफ़ फोतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां फोती ज़ख़्मियुनि जे वारसनि खे हुकूमत खां मुआवज़ो वठी ॾियणु, हादसे जे ज़िम्मेदार ड्राइवर खे गिरफ़्तार करणु, हादसे ज़िम्मेवार मुसाफ़िर कोच पुलिस तरफ़ां लावारस ॼाणाए चालान करणु, ज़ख़्मी दियाराम फूली जे सरकारी सतह ते इलाज कराइण जा मुतालबा मञण लाइ शोधाए सईदाबाद कमेटी तरफ़ां न्यूज़ हैदराबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां 3 ॾींहं वारी बुख हड़ताल कैंप लॻाई वई, जंहिं में फोतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जा खोसा ऐं फूली क़बीले सां तालुक़ रखंदड़ वारसनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई।